अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी चिकन सूप जी रेसिपी। सिंपल चिकन सूप मां ठाहियां थी, उन जी रेसिपी मां तव्हां सां शेयर कयां थी। आज मैं चिकन सूप बना रही हूँ, उसकी रेसिपी शेयर कर रही हूँ आपके साथ। ये चिकन को मैंने बहुत सारा पानी डाल के और थोड़ा सा नमक डाल के बॉयल करने के लिए रख दिया था। अब ये बॉयल हो चुका है। इसको इतना उबालना है कि ये गोश्त आराम से गल जाए और हड्डियों से जब हम उतारे इसको अलग करें तो आसानी से अलग हो जाए। ठीक है, तो हिनखे एसिताईं जेको आहे बॉयल करिणो आहे चिकन खे, जेसिताईं हीअ ॻरी वञे। एतिरो ॻरे जो असां जॾहिं हिनखे हॾियुनि खां धार कंदासीं त हीअ आसानी सां धार थी वञे। हाणे असां हिनखे कढी कयूं था अलॻि। चिकन को हम अलग कर रहे हैं और इसको हम श्रेड कर लेंगे और यखनी को छान के हम एक अलग बर्तन में डालेंगे। ठीक है, तो ये चिकन असां कढूं था। हीअ जीअं थधो थींदो त तीअं हिनखे असां छाणे रखंदासीं, सॉरी श्रेड कंदासीं। ऐं हीअ यखनी आहे जंहिंमें कुझु ज़रा रेशा आहिनि, जेको बि आहे थी सघे तो कुझु हॾियूं बि हुजनि, त हिनखे असां छाणे ऐं ॿिए साफ़ देगड़ी में विझंदासीं जंहिंमें असां सूप ठाहींदासीं। हाणे यखनी छाणे मूं हिन ॿिए साफ़ थांव में विधी आहे। ऐं इहो ॾिसिजो त जेकॾहिं यखनी चिकन जी तव्हांजी ज़रूरत खां घटि हुजे त तव्हां हुन में सादो पाणी थोरो मिलाए उनखे पंहिंजी ज़रूरत जे मुताबिक़ वधायो। अभी मैंने यखनी को छान कर इस साफ़ बर्तन में डाल दिया है और इसको पकने के लिए रख दिया है। और अगर आप देखें कि यखनी कम है और आपको इससे ज़्यादा सूप बनाना है तो आप इसमें सादा पानी डाल के इसकी जो क्वांटिटी है जो वो पूरी कर दें आप। अब ये देखें और क्या हमें चाहिए होगा। चिकन श्रेड कर लिया है और लेकिन वो ज़्यादा था तो सारा नहीं डाला, ये आधा चिकन डाला है मैंने। 1 टीस्पून पिसी हुई काली मिर्चें हैं, 1 टेबल स्पून सोया सॉस, 1 टेबल स्पून सिरका है, 4 टेबल स्पून है ये कॉर्नफ्लोर और इसके साथ ये 1 कप पानी है जिसमें हम कॉर्नफ्लोर मिक्स करेंगे। और हमें चाहिए होगी 1 अंडे की सफ़ेदी, जर्दी की ज़रूरत नहीं है तो ये मैं इसको अलग कर लेती हूँ। असांखे हिकिड़े बेदे जी सफ़ेदी खपंदी, जर्दी हिन में न विझंदासीं। अक्सर माण्हू विझनि था पर मां कॾहिं बि न विझंदी आहियां। ऐं उन खां अलावा जेको आहे असां हीअ चिकन श्रेड कयो आहे, अधु चिकन, हीअ अधु किलो चिकन हो सम्झो त उन मां हॾियूं कढी पोइ जेको चिकन बचो आहे त उनजो मां अधु खयो आहे। सोया सॉस आहे 1 टेबल स्पून ऐं 1 टेबल स्पून सिरको आहे, कारा मिर्च आहिनि पीठल 1 टीस्पून ऐं उन सां गॾु हीअ 4 टेबल स्पून आहिनि कॉर्नफ्लोर ऐं 1 कप पाणी आहे त जीअं असां हिन में मिक्स करे सघूं। उन खां अलावा हीअ बेदे जी हिकिड़े जी मूं सफ़ेदी अलॻि करे छॾी आहे। ज़र्दी खे अलॻि सां सेव कंदासीं त जीअं इहा ज़ियान न थिए ऐं असांखे ॿिए कंहिं बि डिश में कमु अची सघे। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाए छॾियां त अगरि ज़र्दियूं हीअं बची थियूं पवनि, यूज़ न थियूं थियनि, त उन्हनि में तव्हां कुझु पाणी विझी हिननि खे फ्रिज में रखी छॾियो। एतिरो पाणी विझो जो ज़र्दी उन में ॿुॾी वञे, पोइ 2 ॾींहं 3 ॾींहं आराम सां उहा पई हूंदी। पोइ जॾहिं यूज़ कयो त पाणी हारे पोइ तव्हां उनखे यूज़ करे सघो था। तो ये एक टिप दे रही हूँ मैं कि अगर कभी ऐसा होता है कि सफ़ेदी यूज़ होती है और जर्दियाँ बच जाती हैं तो उसमें जर्दियों में आप प्याली में डालकर इतना पानी डालें कि वो डूब जाए, फिर उसको पानी समेत फ्रिज में रख दें। 2-3 दिन आराम से वो चल जाएंगी। जब यूज़ करनी हो तो पानी फेंक दें और आप उसको इस्तेमाल कर लें। तो अभी अगला जो हम काम करेंगे, पानी मेरा यखनी जो है बॉयल होना शुरू हो गई। इसमें मैं चिकन हाँ ही चंगी तरह से बॉयल पियो थे चिकन ऐं यखनी गॾु। ऐं ही मूं हिन में कॉर्नफ्लोर में पानी विझी हिनखे मिलाए छॾियो आहे। इहो ख़्यालु रखो त हिन में ॻंढियूं ॻोढ़ा न हुजनि। कॉर्नफ्लोर में पानी डाल दिया है तो इसमें गुठलियाँ नहीं होनी चाहिए और अंडा इतना फेंटें कि वो झाग बन जाए। आप ये देखें झाग बन रहा है बहुत थिक, ताकि हम इसको जब छोड़ भी दें तो ये झाग जो है वो बैठे नहीं। ठीक है, अहिड़ी गज ठाहियो, एतिरो फेटो हिन सफ़ेदी खे जो हिन में सुठी हिकिड़ी गज ठही वञे जेका तकड़ में जेका वेहे न। ये ॾिसो मूं हिन जर्दी में पानी विझी छॾियो आहे। इस अंडे की जो जर्दी बच गई थी उसमें मैंने पानी डाल दिया, ये यूज़ हो जाएगी। और अभी हम इसमें डालेंगे कॉर्नफ्लोर। ठीक है, हिन में हाणे असां कॉर्नफ्लोर विझूं था ऐं चिकन खे बॉयल करण महिल थोरो लूणु हिन में विधल हो ऐं ही कॉर्नफ्लोर विझण खां पोइ असां वरी हिन जो लूणु चखंदासीं। नमक वैसे भी हम हल्का रखेंगे क्योंकि सोया सॉस में नमक होता है और इसमें चिकन की यखनी बनाते वक्त इसमें डाला था हमने। तो अभी हम इसमें नमक जो है फ़िलहाल नहीं डाल रहे हैं, इसको पहले चख लेंगे, ज़रूरत होगी तो डाल लेंगे। ठीक है, तो इस वक्त में ये कॉर्नफ्लोर जो है ये इसमें शामिल कर रही हूँ 4 टेबल स्पून। इसको हम अच्छी तरह से पहले पकाएंगे, मिक्स करेंगे, देखेंगे कि अगर ये हमारी मर्ज़ी के मुताबिक थिक होता है तो ठीक है, अगर नहीं हुआ
तो थोड़ा सा अलग पानी में मिक्स करके फिर से डाल देंगे। ठीक है। सो 4 टेबल स्पून ये तकरीबन जो है मूं 1.5 लीटर जे बराबर यखनी है। जेकॾहिं तव्हां वटि घटि हुजे त तव्हां जेकॾहिं 4 टेबल स्पून मिक्स भी कयो था तो थोड़ी थोड़ी करे विझो। थोड़ी डालें पहले, उसको पका कर देखें, गाढ़ा करके देखें। अगर और ज़रूरत हो तो फिर बाद में आप उसको दोबारा जो है वो डाल सकते हैं। अभी इसमें मैं कॉर्नफ्लोर डाल चुकी हूँ और उसके साथ मैंने इसमें सोया सॉस 1 टेबल स्पून और सिरका, सफ़ेद सिरका और काली मिर्चें जो 1 टीस्पून मैंने शुरू में दिखाई थी वो मैंने इसमें डाल दी हैं। अब इसको मैं पका रही हूँ थोड़ा सा थिक होने तक। अगर आपको ज़रूरत महसूस हो कि इसमें अभी और थोड़ा सा गाढ़ा होना चाहिए तो अलग से पानी में कॉर्नफ्लोर मिक्स करके इसमें डाल सकते हैं, लेकिन फ़िलहाल मैं नहीं डाल रही। ये तब तक पकाऊंगी जब तक ये थोड़ा सा और गाढ़ा हो जाए। ऐं ते मूं ही अंडो फेटे रखियो। ज़र्दी में पानी मां तव्हांखे ॾेखारे चुकी आहियां, पहिरियों बि ॿुधायो हुअमि त कीअं पाणी विझो। हाणे सूप मुंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ घाटो थी वियो आहे। मेरी मर्ज़ी के मुताबिक ये गाढ़ा हो चुका है और इसमें जो है मैंने अभी डालना है अंडा। हिन में हाणे विझंदमि मां ही अंडे जी सफ़ेदी, बेदे जी सफ़ेदी। ऐं हूअं त विझबी आहे ऐं जल्दी जल्दी मिलाए भी आहे, पर हाणे मां हिकिड़े हथ सां थी कमु कयां। इसको ऐसे डाला जाता है कि डालते जाएं और इसको मिक्स करते जाएं, लेकिन मैंने पूरा ही डाल के इसको अब मिक्स किया है। तो ये मज़ेदार सूप जो है वो तैयार है और मुझे उम्मीद है कि आपको मेरी ये रेसिपी अच्छी लगी होगी। इसको अंडा डालने के बाद सिर्फ 2 मिनट पकाना है। ठीक है। बेदे जी सफ़ेदी विझण खां पोइ हिनखे सिर्फ़ 2 मिनट पचाइणो आहे। लूणु हिन जो चखी वठिजो ऐं सोया सॉस नमकीन हूंदो आहे त कोशिशि कयो त हिन में लूणु तव्हां हल्को रखो। सो हाणे हिनखे मां कढंदमि डिश में, प्याले में कढां थी हिनखे, डिश में त न निकिरंदो। बाहि बंद थी कयां, आग इसकी मैं बंद कर रही हूँ और इसको एक प्याले में निकाल रही हूँ मैं। मुझे उम्मीद है तव्हांखे ये रेसिपी ज़रूर वणी हूंदी। अगर तव्हांखे पसंद आई हुजे तो तव्हां लाइक कयो वीडियो के, कमेंट कयो, शेयर कयो। आप मेरा चैनल सब्सक्राइब करें। ज़िंदगी रही तो मुस्तकबिल में इस तरह की और बहुत सारी वीडियोस मैं आपके साथ शेयर करूंगी इंशाअल्लाह। तो अगर आप चैनल सब्सक्राइब करेंगे तो आसानी से आप मेरी फिर तमाम वीडियोस देख सकते हैं, फिर कोई वीडियो आप मिस नहीं करेंगे। तो ये सर्दियों की इतनी ठंडी ठार रातों में, शामों में ये मेरा मज़ेदार जो है सूप तैयार है। बिल्कुल सिंपल, इसमें ना तो आपको बहुत ज़्यादा सामान की ज़रूरत है, जो कुछ घर में मौजूद होगा ये उसी में से तैयार हो जाएगा। ठीक है। सो ये मज़ेदार सूप रेडी आहे। तव्हांजे घर में मौजूद शयुनि मां ठही वेंदो। को बि एक्स्ट्रा हिन जे लाइ ख़र्च करण जी या कुछ वठण जी घणी ज़रूरत न आहे। घणो सामान, घणा इंग्रेडिएंट्स हिन में कोन था पवनि। सो हाणे असां हिनखे सर्व कीअं कंदासीं उहो मां तव्हांखे ॾेखारियां थी। ही सिरको आहे, हिन में सना सना सावा मिर्च कटे विधा आहिनि, सोया सॉस आहे ऐं लूणु ऐं कारा मिर्च आहिनि। ये सिरके में बारीक सी मिर्चें काट के डाल दी हैं, सोया सॉस रखी है, उसके साथ नमक मिर्च रखा है ताकि अगर किसी को ज़्यादा तेज़ जो है चटपटा टेस्ट चाहिए तो वो ये सारी चीज़ें उसमें इस्तेमाल कर सकता है। सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। ये मुंहिंजो सिंधी चैनल आहे, हिनखे प्रमोट कयो ऐं घणे खां घणनि माण्हुनि ताईं पहुचायो त जीअं घणा माण्हू सब्सक्राइब कनि ऐं घणा माण्हू हिन मां फ़ाइदो वठनि। सो हमेशह चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो। हीउ मूं ॾाढे प्यार सां ठाहियो आहे, हिन महिल ॾाढो सीउ आहे ऐं असां सॼी फैमिली गॾिजी हिनखे इंजॉय कंदासीं। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां, कंहिं कमनि जी ॻाल्हि सां मिलंदासीं। इजाज़त ॾियो, तेसिताईं अल्लाह वाही।